अल्लाह थाड़े सुनियाई घूमी 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 थकी पिया हूँ वञा तो वञा कंहिंॾे वाह जो ॻाल्हि यादि आई लियाकत लाशारी ॾे वञा थो इन को का वञी सलाह मशवरो पुछां कोई न कोई आइडियो वठां पैसो पैदा करिणो कीअं आहे खीसे में 10 रुपया बि कोन्हनि मरी वियासीं हेड़ी महांगाई में माण्हू बोतला पीअनि था चांहियूं पीअनि था थधियूं थधियूं शइ खाईनि था असां कुल्फ़ी जे लाइ बि सिकदा वठूं था 10 रुपया ई कोन्हे जो का कुल्फ़ी वठी चूसियूं वञा सलाह करे इहो बि वैली हुजे हिते घर अरे पैसे वारो आहे न किथे हूंदो हिते मुल्क जहान अलाए क्या थी गर्मी ॾाढी आहे पोइ टोल बि अलाए करे रखा आहियूं असां त भला ला साईं बिजली भी नहीं पी हलदी न ठोल दी असांजी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बिस्मिल्लाह सन अपना आप आ गई क्या हाँ यार ॿियो ख़ैर आहे ख़ुशि आहियां खैर अल्लाह दी रात मज़े में ॿियो ख़ैर ख़ुशि पाणी थधो आहे हाँ 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 पानी पी तथा कीअं ॾींहं तते था निकितई अल्लाह ख़ैर करे मैं भी पियां असां ग़रीबनि जे लाइ छा जो ॾींहुं गरम जा ॾींहुं थधो आहे असांजे लाइ त मिड़े थधि बि गरम आहे जो गरम बि गरम आहे भाई गर्मी ॾाढी है बाकी हाँ अल्लाह ख़ैर करे इहो लियाकत ॻाल्हि ॿुधो हाँ असल में मसलो हे आहे सीधा थी बाबा अब फजीलत मिल तबाह साईं फजीलत मिल तबाह ये क्या था ये तक फज़ीलत हर पर असां ज़ैफ़ां जो नालो न वठनि असां तोॾे आया आहियूं का ॻाल्हि खणी तूं घड़ी घड़ी फज़ीलत फज़ीलत कुझु शराबत सिख यार हाँ गाल कर हुकुम कर असल मसलो इहो आहे त पैसो हिकिड़ो रुपयो छा आहे न उहो ई मुंहिंजी जेब में कोन थी कंहिं वटि त माण्हुनि वटि त ईअं पिया सभु मथां मिटी चढ़ी वई अथनि हाँ मां वटि 10 रुपया ई कोन्हे जो कुल्फ़ी वठी अहिड़ी गर्मी में खावां अल्लाह खैर करे ड्रिजा कैसे बात है ये पैसे के बारे में हाँ आगे भी आए एक दो आगे भी आए आया न बा हां दो आगे भी आए उन्हें तब यही मसला है पैसे का हा हिकु इहो कूलू हूंदो ॿियो एडी जमाली हूंदो ना 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 न एक भोटा हा एक सेठ आचार सेठ आचर हाँ ये दो है मैं का मशवरा कहने अच्छा कौन तो ड्रिजा अरे ॾिसो हाणे ॿुध ॻाल्हि इहा ई आहे असलो मूंखे मशवरो अहिड़ो ॾे माना पैसे खे पैदा करिणो आहे पैसा मैंने तू आते पैदा कर घणा हुजनि मसला ई तुम्हारी ॿोली नथी अचे न ना सिख वैसे अड़ी गाल नहीं अल्लाह खैर करे सी थोड़ा गर्मी लगी खड़ी है हा यही जे करे मैं भी हुन तक झाटे जो मशवरा देवा वाला असा को भी काम में ये आए है हुन तक कसम है वो मशवरे दे साईं हा हां पिछले सजे तेरे कर्जे न लाहिन अल्लाह पीछे मैं को आखी माने कर्जे तो के कहीं ॿुधायो आहे या गाल ही न कर बाबा सजी खबर पिछो मिलो खड़वा ये ना है जे तू आदा पे तो मसला ये पिछ में ना खड़ाई हां मैं तो ये ट्रपिया तो मैं डिठम तजे शिकल विच संजा तुम तो असा के आम मानू क्या माने शिकल ते लिखियल हां बाकी असल काम एकड़ा करना पोसई या वधिक ठस पेश मैं का है ही काना हां तू घन 400 जरे जमीन ए 400 जरेब आए माने आए करंदा में मैंने तक जमीन घेननी नहीं बस ना अरे मगा आवटी ने मारा मशवरो दे सुठो दे असल में तू 400 जरे जमीन घेन हां ठीक है उही का पीछे राह को बोल ए वरिया के भी बोलिया राह को 4 मई को है न ताड़े चुए मैं तक देसा आ केड़ा इए जे मरा का मांजा भी सब ठीक चले है तू जरे मैं तक पंप छड़ा मारावना बिन जरेबल में पंप आया हां तो बाकी पैसा ये आंदा है क्या हेलो बिन जरेबल में पंप भी लगी हो हां पंप लगसी हां एक पासे न सैलून लगसी एक पासे न संग को कार आंदा ये क्या फुहारा जो को थिंदा है सर्विस रावण हां यो लगसी हां तो आमदनी आसी हां हां उहे तक पैसे घणे को लई हां पैसे तक घणे नहीं टाइम मैंने जो कारोबार जो करूं शुरू तो पैसे घणे लालत जा पे घुमाए तो सलाह वठण आयो हाणे लांती रे मां वटि 10 रुपया कोन या बड़बड़ क्या था भाई क्या मसला है हां मसलो इहो आहे हां
तो असल मार तो पैसा आए नहीं कोना तो तू उठ दे में चाहिए तो मार 10 रुपया ही कोन नहीं तो मेरी गाल मार सुनो ना असाडा कम में मशवरा देवण हाणे गाल बुध न तू तो मशहूर डई वई हां हाणे मार 10 रुपया ना आहिनि जो खावा मुंहिंजे पेट गुज़ारो तंगा मां तोॾे तॾहिं आयुमि त का सलाह ॾींदो त कोई कारोबार कर को मज़ूरी कर कंहिं होटल ते बीहो हेॾे होॾे पुॼण सां जो तो वटि आयो आहे त 400 जरेब ज़मीन वठि 4 राह बि आहे पंप हणाए 2 जरेबनि में हिन पासे ॾो सैलून खोलाए हिन पासे ॾो साईं चवां सर्विस खोलाए अदा हुन मैं ते को देसा मशवरा पैसे तो मैं ते को न देसा असाडा कम में मशवरा देवण भला अॻे कंहिंखे मशवरो ॾिनो थी भा सॼे पाड़े जो मशवरे कान ॾिते कंहिं हिते मैं ॾिते हा ॿुधाए को कामयाबु कयो थी हा हा यार असाडे पाड़े जे ॾे माई एयूं क्या नाला से डिलीवरी न पई थी हा डिलीवरी न लायसि डिलीवरी न पई थी हाँ। हाल दा मसला हा ईअं सिधो चऊं ना हाँ। उहे को आख्या मैं मगा तू ये कर मगा गला काटे थे चा माई को भाॼाओ अध कलाक जी डिलीवरी थी गई 5000 भरना 200 माई को ॾिठो ने 200 तो किरी न हा माना इहो अधु कलाक गॾा गॾे मथो भॼायूं भाॼाया बाक़ी तो साले कमाणा का पुछा करणा दे ता के थोड़े होता हाणे गॾा गॾे जे मथो अधु कलाक हाँ। कीअं भॼदी ता का है 75 का नोट है देख तेरे देख हाणे ॻाल्हि ॿुध न मां को 400 जरेब ज़मीन थींदई न मां कोई 2 जरेबनि में पेट्रोल पंप थींदी न मां मतलब को कटे सर्विस सके थींदी, सॼा कुछ तांग न थी न थींदी हाणे कोई अहिड़ो को ॾस आसान ॾस जंहिंमें बसि 200 मिलनि त माना पेट गुज़ारो थिए पेट गुज़ारा तो तू ये कर एक घन किस्ता हा चौक ते बा 5000 दिहाड़ी न चाहे तो मैं को आखी बुझे दे बस 5000 ॾियण हाँ उहो दौर आहे भला ॻाल्हि त ॿुध इहो तूं कीअं दावे सां चए थो हीअ माना जेको आहे सो पंहिंजी वॾी गारंटी ॾिए थो त 5000 ॾियारी इहो कहिड़े हिसाब सां चए थो असा को बाकी असा आप यकीन करें तो मैं आप तेरा यो कम होता सारा सुननि था हाँ बाकी के मोतबरी ये हासिल था ये क्या वाला दूसरी वाला ये असा को हल्का से समझदा माना राति जो पिन तूं आहे ॾींहं जो हिते वेही माण्हुनि खे मशवरा क्यों ॾींदो ना पेंस बाबा क्यों सादा घणा एड़े जी में कौन कमंदा या सारा सहाबत फज़ीलत मारियो तो निकितो हां थियो त हाणे वञी करे हिन को मशवरो पुछां को रोज़गार जे बारे में सिंधो को अड़े बीमारी क्या था भाई न ख़ैर आहे गर्मी आहे अल्लाह मफ्त है यकीन करे ताई हद न मार न पैर मार बसि इहा सलाह वञी ॿिए कंहिंखे ॾे हाँ हा मां वञां थो ये वास करे मजे मों त ये आखी वई दे ये होताई वनी ये शुरू कर जाला साजा रोजी दसी हाँ रोजगार खोले जाला